नाज़रीन, भिट शाह में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रागी फ़क़ीर याक़ूब शहीद जो मेलो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो, जंहिं में रागे फ़क़ीरनि ऐं ज़ाइरीन वॾे अंग में शिरकत कई। ॾिसूं था मुस्तक़ीम समूह जी हीअ रिपोर्ट। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रागी फ़क़ीर याक़ूब शहीद जो 3 रोज़ा मेलो भिट शाह में निहायत अक़ीदत और एहतराम सां मल्हायो वियो। याक़ूब शहीद यादगार कमेटी जे अॻवान दीवान गागनदास पारां भिटाई जी मज़ार ते याक़ूब शहीद जी चादर खणी दुल्हन शहनाज़ सां हाज़िरी भरी। जंहिंखां पोइ याक़ूब शहीद जे मेले ते आयल हज़ारे ज़ाइरीन वक़्त जुलूस जी सूरत में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार खां भिट शाह शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे याक़ूब शहीद जे मज़ार ते पहुची हाज़िरी भरे दुआऊं घुरियूं ऐं मेले जे 3 रोज़ा तक़रीबनि जो बाक़ाइदा इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते मेला कमेटी जे चेयरमैन दीवान गागनदास ऐं ॿियनि ज़ाइरीन बाबा न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त फ़क़ीर साईं जो जेको अॼु ॾियारो आहे 27 जी राति 26 जो ॾींहुं, जीअं फ़क़ीर साईं जिन जी तदफ़ीन थी आहे तॾहिं खां वठी भिट शाह जा शहरी असुल भिट शाह जा बाशिंदा ऐं असांजा रागाई फ़क़ीर जेके भिट धणी जा उहा ड्यूटी उन वक़्त खां ॾींदा था अचनि। हींअर ही जेको मेले जो समां थियो आहे उनखे गुज़िरियल 30 खां 31 साल थिया आहिनि जंहिंखे असांखे इहा ड्यूटी नसीब थी असां कंदा था अचूं, जंहिंमें असांजा सभु असांजा सादात असांजा फ़क़ीर भिट धणी जा शहर जा जेके माण्हू असां सां गॾु आहिनि। फ़क़ीर साईं जे लाइ हितां दरगाह तां चादर निकिरंदी आहे जेका फ़क़ीर साईं जे मज़ार ते विझबी। शाह शहर में हिकिड़ा तारीख़ी क़ब्रिस्तान आहिनि, हिकिड़ो यार अली फ़क़ीर ऐं ॿियो याक़ूब शहीद। यार अली फ़क़ीर ते एतिरी तारीख़ कान थी मिले, पर याक़ूब शहीद जे हवाले सां चवंदा लतीफ़ साईं जो रागी फ़क़ीर हो ऐं हूअं त अंदाज़ो कोन्हे, पर वॾनि खां ॿुधंदा अचूं त तक़रीबन लॻभॻि 150 साल पहिरीं जेको साईं जन जी जेका शहादत थी आहे सुठे नमूने सां 3 रातियुनि जो प्रोग्राम थिए थो, बाक़ाइदा महफ़िल समा थिए थो, लतीफ़ साईं जो राग थिए थो, नगर न्याज़ थिए थो, अॻु में मलाखड़ो बि थींदो हो। सो अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थींदा अचनि पिया। इन ॾियारनि ते इन सुंग सां इन यकतारनि सां इन शामिल सां इन बाज़ार जे विचां ॻाइण वॼाइण सां इहो सुंग शहीद बादशाह जो ऐं पढ़ खणी वेंदा आहियूं अलाह जी महिरबानी सां। अॼु बि उहो ॾींहुं आयो आहे, अॼु बि उन में शरीक आहियूं अलाह जी महिरबानी सां। अॼु बि पाण हाणे हीअ संग सां ऐं पंहिंजो इहो पढ़ खणी वञूं था, सरकार जे दरबार बीठा आहियूं। याक़ूब शहीद मेले जी इफ़्तिताही तक़रीबनि खां पोइ सूफ़ी राग जी महफ़िल राति देर खां शुरू थी, जेका सुबुह पिरे फुटे ताईं जारी रही। हाणे ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मेले वांगुरु उन जे रागी फ़क़ीर याक़ूब शहीद जो मेलो बि सरकारी तरह सां मल्हायो वञे त भिटाई जे ज़ाइरीन ऐं याक़ूब शहीद जे ज़ाइरीन जो देराना मुतालबो पूरो थी सघे थो। कैमरामैन इख़्तियार अली मीर जत सां गॾु मुस्तक़ीम समूह आवाज़ न्यूज़ भिट शाह।